अस्सलाम वालेकुम दोस्तों, ख़ुश हुजो, आबाद हुजो, पंहिंजी फैमिली पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे कुटुंब खोड़ सां आबाद हुजो। दोस्तों, लाड़काणे जी मां हक़ानी कॉलोनी में मौजूदु आहियां ऐं हक़ानी कॉलोनी लाड़काणे मां जॾहिं बि ईंदो आहियां त हितां चकर लॻाईंदो आहियां। हिते शहीद मोहतरम डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जी आख़िरी आरामगाह आहे। मां हिते दुआ घुरंदो आहियां ऐं पहिरियों बि वीडियो मां भरे चुको आहियां हिते, ऐं हींअर बि हिते आयल आहियां। सोचियुमि त तव्हांखे हिकिड़ो वीडियो ॾेखारिजे त डॉक्टर साहब जी आख़िरी आराम गाह तव्हांखे ॾेखारिजे। हक़ानी कॉलोनी में मौजूदु आहे, जेको तव्हां इर्द गिर्द ॾिसो था जॻहियूं ठहियल आहिनि। हक़ानी कॉलोनी आहे, हिते ई पंहिंजो डॉक्टर साहब जी आख़िरी आराम गाह आहे। सो अचो त तव्हांखे मां बि ॾेखारियां। दरसो आहे हिते, मस्जिद बि आहे हिते, ॿार अंदरि पढ़नि बि था। मां अंदरां घुमी फिरी आयो आहियां, ॿार जिते पढ़नि था, ऐं मौलवी साहब खां परमिशन वठी करे हीअ वीडियो भरियां थो पियो। ऐं हिते सुठो माहौल आहे, हिते वण बण लॻल आहिनि ऐं हिते बहितरीनु हिकिड़ो सुकून वारो माहौल आहे। मां तव्हांखे अॻिते बि वठी थो हलां, ॾेखारियां थो। मां इहा मिटी ॾेखारियां हेठि, तमामु घणी ख़ुशबूदार मिटी, VVIP मिटी। वरी हिन ते अगरि पाणी लॻंदो आहे न त हिकिड़ो तमामु ई घणी राहत मिलंदी आहे, दिलि खे सुकून मिलंदो आहे। हीअ ज़बरदस्त मिटी आहे। दोस्तों, हज़रत अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो साहब, डॉक्टर साहब जा तमामु शानदार, तमामु नायाब हिकिड़ा प्रोग्राम जेके टीवियुनि ते हींअर ताईं पियल आहिनि। ऐं लाड़काणे में बि, मीरो ख़ान शहर में बि मां डॉक्टर साहब खे ॿुधो आहे। ऐं डॉक्टर साहब कहिड़ी बि का ॻाल्हि खणंदा आहिनि त दलीलनि सां खणंदा आहिनि, तमामु ज़बरदस्त तरीक़े सां खणंदा आहिनि। ऐं सिंध टीवीअ ते डॉक्टर साहब जो हिकिड़ो प्रोग्राम पियल आहे, फ़िक्री सवाल, जंहिंमें पंहिंजो रसूल बख्श पली जो साहब बि आहे, डॉक्टर साहब बि आहे, ऐं उते वॾी ॾे वठि थींदी आहे सवालनि जवाबनि जी ऐं हिकु ॿिए ते हमिलो करण जी। ऐं उन में वरी बर्दाश्त जो जेको मादो आहे उहो तमामु लाजवाब आहे, ॾिसण जे लाइक़ु आहे। ऐं फ़िक्री सवाल जेको सिंध TV ते पियल आहे, उहे दोस्त ॾिसनि त तमामु घणो उन मां इल्मु हासिलु कंदा, तमामु घणी ॼाण हासिलु कंदा। त ॾिसो, अहिड़ा माण्हू बि असांजे हिन मुआशिरे में मौजूदु हुया, जंहिंखे बर्दाश्त जो मादो हुयो, जंहिंखे ॻाल्हियूं करण जो ढंग हुयो, ऐं ॻाल्हियूं जेके कंदा हुया उनखे दलीलनि सां खणंदा हुया। सो मां जॾहिं बि लाड़काणे ईंदो आहियां, डॉक्टर साहब वटि ईंदो आहियां, दुआ घुरंदो आहियां। ऐं हक़ानी कॉलोनी में डॉक्टर साहब मौजूदु आहे, उनजी आख़िरी आरामगाह मौजूदु आहे। सो दिलि चयो त वरी बि तव्हांखे ॾेखारिजे, तव्हांखे मिलराइजे। लाड़काणे वासियुनि खे त ख़बर हूंदी, पर जेके ॿियनि मुल्कनि में, ॿियनि कंट्रीज़ में जेके रहनि था माण्हू, उन्हनि खे बि ॾेखारणु तमामु ज़रूरी आहे। छो जो हीअ उहे दोस्त सिंध खां ॿाहिरि आहिनि, सो उन्हनि खे शयूं इहे ॾेखारणु तमामु ज़रूरी आहिनि। सो दोस्तो, हीअ शहीद ख़ालिद महमूद सूमरो साहब जी आख़िरी आरामगाह आहे। सो दुआ घुरी तव्हांखे बि जेको आहे सो हिकिड़ी गुज़ारिश आहे, हिकिड़ो अर्ज़ु आहे त जेके बि प्रोग्राम आहिनि डॉक्टर साहब जा, ख़ासि करे फ़िक्री सवाल सिंध TV ते पियल आहे, उन खे तव्हां ज़रूरु ॿुधिजो।